वहीद वफ़ाई चवे इएं न कबो। जो एक नाले वारो शाइर ऐं जेको फनकार बि पोइ थियो जंहिंजो नालो वहीद हकड़ो आहे। दोस्तों वहीद हकड़ो सिंध जो हिकु बहितरीनु शाइर सां गॾोगॾु हिकु बहितरीनु फनकार बि थी ॾसियो। ऐं अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं त वहीद हकड़ो केरु ऐं किथां जो, ऐं वहीद हकड़े जो पहिरियों कलाम शाइरीअ तौरु कंहिंखे लिखी ॾिनो वहीद हकड़ो, ऐं वहीद हकड़ो छो फनकारनि जे ज़्यादतियुनि जे करे ऐं जेको आहे सो छॾे शाइरी ऐं फनकारी जी तरफ़ आयो। ऐं उन खां अलावा जॾहिं फनकार थियो, कलाम उन जा रिलीज़ थिया त सिंध जा जेके फनकार हुया जीअं वहीद मुमताज़ मौलाई थियो या ॿिया जेके फनकार हुया उहे वहीद हकड़े ते जेको आहे सो तमामु घणियूं ठठोलूं कंदा हुया ऐं छा चवंदा हुया उन बारे में तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों वहीद हकड़ो सिंध जो हिकु बहितरीनु शाइर हुयो ऐं कमो बेश सिंध जा जेके बि नंढा वॾा फनकार आहिनि उन्हनि वहीद हकड़े जी कलाम ऐं शाइरीअ तौरु तमामु घणी ॻायो। दोस्तों उन खां अलावा वहीद हकड़ो पंहिंजो पहिरियों जेको कलाम हुयो शाइरी तौरु उहो शमन अली मीरालीअ खे ॾिनो ऐं शमन अली मीरालीअ बि तमामु घणा उन जा गीत ॻाया। दोस्तों वहीद हकड़ो ज़िले शिकारपुर जो रहाकू आहे ऐं वहीद हकड़ो 1972 में पैदा थियो। दोस्तों ऐं उन खां अलावा हिन वक़्तु वहीद हकड़ो शिकारपुर छॾे करे कराचीअ में शिफ्ट थियो ऐं उन खां अलावा खोड़ सारनि फनकारनि वहीद हकड़े खे तमामु घणो धकु पटियो ऐं उहा रिस्पॉन्स उहा इज़त न ॾिनी। पोइ इन जे करे वहीद हकड़ो पाण ॻाइण जे तरफ़ आयो ऐं वहीद हकड़े पंहिंजा कलाम रिलीज़ कया। दोस्तों जॾहिं कलाम रिलीज़ कई त उन खां पोइ खोड़ सारा सिंध जा जेके फनकार हुया उहे जेको आहे सो वहीद हकड़े ते ठठोलूं कंदा हुया ऐं चर्चा कंदा हुया। हालांकि वहीद हकड़ो हिकु सचो ऐं सुठो इंसान हुयो ऐं वहीद हकड़े पंहिंजे कम सां तमामु घणी लगन रखी, उन शाइरी तमामु घणी सिंध में बहितरीनु लिखी ऐं उन खां अलावा जॾहिं ॻाइण जे तरफ़ आयो त हिकु बहितरीनु फनकार थी ॾसियो ऐं उन खां अलावा हिकु बहितरीनु इंसान थी बि ॾसियो। दोस्तों इहे ॻाल्हियूं वहीद हकड़ो सभई दरगुज़र करे ऐं ॻाल्हियूं सभई विसारे छॾियूं ऐं हिन वक़्तु वहीद हकड़ो सिंध जो हिकु बहितरीनु मक़बूल तरीन फनकार बि आहे ऐं शाइरी बि पंहिंजी पाण ॻाईंदो आहे, लिखंदो आहे ऐं ॻाईंदो बि पाण आहे। हालांकि वहीद हकड़े खोड़ सारनि ॿियनि शाइरनि जा बि गीत ॻाया ऐं वहीद हकड़े जा पंहिंजा गीत जेके शाइरी तौरु हुया उहे बि नंढनि वॾनि सिंध जा जेके फनकार आहिनि उन्हनि बि ॻाया। दोस्तों सिंध में तमामु घणी जेको आहे सो शाइरी ऐं कलाम तमामु घणा ॿुधा पिया वञनि महसूकी। इन जे करे पोइ सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि जेके फनकार आहिनि उहा तमामु घणी महिनत करे पंहिंजे जेको आहे सो कम में लगन कयो वेठा आहिनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा